वर्ल्ड वॉइस ऑफ सिंध में भलीकार। असांजी सिंध में पुरीअ में वर्ल्ड वॉइस ऑफ सिंध जा नारा लगी रहा है। AR रहमान जो असांजे पाकिस्तान जो मूसीकार है। वर्ल्ड वॉइस ऑफ सिंध जे कंटेस्टेंट्स आहिनि उन्हनि हिन असांजी स्टेज के 4 चंड लगाए छॾिया आहिनि। इश्क हाणे कजे कैसा लुट लती दिल साडी साडी तो आखिर केर बणबो सिंध जो आवाज। ओखे चायो से यार यारी निभाइण था जानो। असांजे लाइ ही हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जो असांजी टीम में मैडम हुमेरा चन्ना असां सां गॾु आहे। चलूं तेरे प्यार में करूं इंतजार तेरा किसी से कहा जाए ना। आई मूंखे फ़ख्र आहे ताऊं सिंध जे एतिरे वॾे प्लेटफॉर्म ते मौजूद आहियां। जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा जी बड़ी जे हिकु तुंहिंजो वाइदो